अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, मां आहियां तव्हांजो पंहिंजो असद ख़ान कुरैशी। मां इंतिहाई तहे दिल सां तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो। तव्हां मूंसां एॾो प्यार कयो था, मूंखे एॾी दुआऊं ॾिनियूं अथव। मुंहिंजूं फेसबुक ते दिल जे दौरे जूं तस्वीरूं रखियल हुयूं। तव्हां सभु परेशान थी विया हो, बार बार मूं ॾे फ़ोनियूं आयूं, मूंखे इलाही तव्हां दुआऊं ॾिनियूं। ऐं कल्ह सोगवार माहौल बि हो। मुंहिंजो प्यारो दोस्त सुधीर मीराली केटीअ जो कैमरामैन हो, अलाह खे प्यारो थी वियो, हुनखे बि अटैक थियो हो। अलाह ताला हुनखे जन्नत अल फिरदौस में आला मक़ाम ॾे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं 2007 में मूंखे अटैक थियो हो त दोस्तनि खे ॾेखारींदो हलां, मां तव्हांखे यकीन न कनि त ही उहो फाइल ही उहो सीडियूं 2016 में जॾहिं मुंहिंजी नियाणी जो एक्सीडेंट थियो, अलाह खे प्यारी थी वई त मुंहिंजे मथां क़यामत टुटी हुई ऐं मूंखे मेजर अटैक थियो दिलि जो। ही हुनजी सीडी उहा बि ऑपरेशन थी। उन खां पोइ 2025 में 3 हफ़्ता पहिरीं मुंहिंजी ऑपरेशन थी। हे सीडी हे हुनजो फाइल त इहो इन करे ॾेखारे थो मथां को यकीन न करे। हींअर आउं बिल्कुलु ठीकु आहियां। मां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां साईं ज़ुल्फ़कार शाह जो, जंहिं कल्ह फ़ोन करे मुंहिंजी तबियत बि पुछी ऐं मूंखां हर क़िस्म जे बारे में चई त जेका मदद तोखे खपे मां वेठो आहियां। मूं चयोमांसि न, मां पाण ॿियनि जी मदद करण वारो इंसानु आहियां। मुंहिंजी पंहिंजी टीम आहे, असां गॾिजी हैदराबाद में ॿियनि शहरनि में चंदो कठा करे ऐं मुख़्तलिफ़ बीमारनि जी जेको आहे सो ख़िदमत कंदा आहियूं। पोइ हुन में लखें रुपया बि जमा थी वेंदा आहिनि, हज़ारे बि थी वेंदा आहिनि। त उहे अलाह जे फज़ल सां ख़ुशो ख़रम थींदा आहिनि कि अलाह खे प्यारा थी वेंदा आहिनि। मां साईं वरी बि हिकु दफ़ो दिलि सां तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो। तव्हां मूंखां पुछियो, तव्हांजा लख थोरा, तव्हांजा लख कुर्ब। त सिंध कल्चर डिपार्टमेंट में को अहिड़ो मिनिस्टर बि आयो आहे जंहिंजो नालो ज़ुल्फ़कार शाह आहे। ऐं मूंखे इंतिहाई ख़ुशी थी जंहिं ॾींहुं तव्हां सनम मारवी खे रओ पारायो, तव्हांजे भर में हिकिड़ो ॿियो हमरा बीठो हुन हुनजे मथे ते हथ बि न रखियो। तव्हां ख़ानदानी आहियो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु।